सिंध जे बे नंबर वॾे शहर हैदराबाद में ट्रैफ़िक जो बिगड़ियल निज़ाम शहरियुनि लाइ कंहिं अज़ाब खां घटि नाहे। गैरकानूनी पार्किंग तोड़े हद दख़लियुनि जे आज़ार वधण खां पोइ शहर जे अक्सर रोडनि ते सॼो ॾींहुं गाॾियुनि जूं क़तारूं लॻल हुजनि थियूं। ट्रैफ़िक खे रवां दवां रखण लाइ तोड़े जो ट्रैफ़िक पुलिस जा अहलकार शहर जे हर चौक ऐं चौराहनि ते मुक़ररु थियल आहिनि, पर शहरी तोड़े ट्रांसपोर्टर्स उन्हनि अहलकारनि साम्हूं वन वे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे पंहिंजूं गाॾियूं विच रस्तनि ते पार्क कंदे नज़र अचनि था। हैदराबाद में मजमूई तौर जेकॾहिं ट्रैफ़िक जी ॻाल्हि कजे त इहो आज़ार कासिमाबाद, लतीफ़ाबाद ऐं सिटी तहलके जी हर नंढी वॾी बाज़ारनि, मार्केटनि ऐं शॉपिंग सेंटरनि ते नज़र अचे थो। पर घणे भाङे माण्हू स्टेशन रोड ते क़ाइमु रेशम बाज़ार, छोटकी घटी, लजपत रोड, हैदर चौक, सदर या चांदनी मार्केटनि में ख़रीदारी लाइ पहुचनि था। उन लाइ सिविल अस्पताल खां स्टेशन ताईं या वरी नई पुल खां अल रहीम सेंटर ताईं ईंदे शहरियुनि जो रस्तनि में ॼण त सॼो ॾींहुं गुज़री वञे थो। सिटी तहलके में क़ाइमु इन्हनि बाज़ारनि साम्हूं हर मार्केट तोड़े बाज़ार वटि गैरकानूनी गाॾियुनि जूं पार्किंग क़ाइमु थियल आहिनि, जॾहिं त कुझु बाज़ारनि साम्हूं रक्षा ड्राइवर पंहिंजूं गाॾियूं लाइन में बीहारे सुवारियूं बि खणंदा रहनि था, जंहिं करे उन्हनि इलाइक़नि में क़ाइमु रोडनि ते गाॾियुनि ते सफ़र करण त परे जी ॻाल्हि, पर रश सबबु माण्हू जो ॼण त पैदल हलण बि महाल बणिजी वञे थो। हिते ॾाढो ज़ुल्म लॻो पियो आहे, रुॻो बसि वठ वठा आहे। गाॾियुनि वारा, दुकान वारा, ॿिया टियां आला किथे जाएगा। गाड़ी मुझे किरायो वारो वियो आहे, खुलिया खणण अचे तो मैं वञा थो न यार। भाईजान ही हमारे को अपना निज़वान भाई है, मेमन, उन्होंने खड़ा करा हुआ है। क्या करते हैं रिजवान भाई? यार अभी ये तो हमको भी नहीं पता, हम तो मजदूरी कर रहे हैं उनके पास, अब अल्लाह जानता है। कब से पार्किंग चला रहे हैं? मैं तो इनके पास कम से कम हो गए मेरे को 10-12 दिन हो गए। अच्छा जी तो ये तो सालों से पार्किंग चल रही है इधर। पहले चला रहे होंगे, कोई बंदे मसला। अच्छा ये रक्षा की पार्किंग किसकी है? रक्षा की पार्किंग पर नहीं है ना। ठीक है, लाइन सां बीठो डिसिप्लिन सालूं पिया, ॿाहिरि सां हू बीहनि था, ट्रैफिक जो इशू थींदो आहे त असां पाण निकिरी वेंदा आहियूं। केॾी महिल ट्रैफिक इशू हूंदो आहे त बीहंदा कोन आहियूं, छो त असां कुझु बि न ॾींदा आहियूं, कुझु बि न ॾींदा आहियूं। असां लेन वारा आहे न, छा हाणे ॿी लेन वारा बीहंदा करे ट्रैफिक जाम असांजे करे कॾो थींदो, छो असां पासे में बीठा आहियां, तरतीब सां असां चाहता बारी बारी सां लगे हुए केबिन शेबिन ये सब चीज़ सफाई होनी चाहिए। रश के जहाँ खड़े होते हैं ये सारे हटाना चाहिए, रश के सारे जहाँ पॉइंट बना दे तो पार्किंग बहुत सारी बना रखी है, हर जगह पार्किंग बना रखी है, तो आदमी कहाँ पे खड़ा करेगा फिर भाई, कहाँ से ट्रैफिक जाम रहेगा, 24 घंटे ट्रैफिक जाम रहेगा। पार्किंग ख़त्म होनी चाहिए असल के अंदर को। शहर में ट्रैफ़िक जो निज़ाम बहितर बनाइण ऐं ट्रैफ़िक खे रवां दवां रखण लाइ मुक़ररु ट्रैफ़िक पुलिस जा अहलकार ॿुधाइनि था त हू वसाहिर सॼो ॾींहुं कोशिशूं कंदा रहनि था, पर शहरियुनि जी गैर संजीदगी जे करे ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर थींदी रहे थी। या तो शोर कोन्हे या वरी मनमानी आहे। असां उन्हनि खे बार बार चवंदा आहियूं बाबा रांग वे न अचो, इन में तव्हांजो बि नुक़सानु आहे ऐं ईंदड़ गाॾियूं जेके अचनि पियूं राइट जेके आहिनि उहा गाॾी अलाह न करे स्पीड में अचनि थियूं, तव्हांखे लॻी वञनि, नुक़सानु तव्हांजो थींदो। उन बावजूदि न मञंदा आहिनि, वरी पोइ असां सां माना इंटरफेयर कंदा आहिनि ड्यूटीअ में, माना मदाख़िल घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, गाली गलोच तक, माना पोइ गाली गलोच वर्जी में हथु विझण लाइ तयारु हूंदा आहिनि। माना ईअं सम्झो माना चालान कंदा आहियो गाॾी? चालान कंदा आहियूं, बदमाशी कंदा आहिनि, पोइ असां उन्हनि वठी ईंदा आहियूं, उन्हनि खे लीगल तरीक़े सां चालान कंदा आहियूं। उन्हनि चवंदो आहे नेशनल बैंक में चालान पंहिंजो जमो कराए गाॾी काए हलिया वञो, अदरवाइज़ NIC ओरिजिनल या डॉक्यूमेंट्स ओरिजिनल उहे जमो कंदा आहियूं, गाॾी रिलीज़ करे उन्हनि खे ॾींदा आहियूं। सेकेंड थर्ड डे 2-3 ॾींहंनि खां पोइ जमो कराईंदा आहिनि, पोइ उन्हनि खे असां पंहिंजा कागज़ रिटर्न कंदा आहियूं। हैदराबाद में ट्रैफ़िक जी रवानी जिते गैरकानूनी पार्किंग या हद दख़लियुनि सबबु मुतासिर थींदी रहे थी, उते ई शहर में ट्रैफ़िक सिग्नल जे फुक़दान बि ट्रैफ़िक जी रवानी खे सख़्तु मुतासिर कयो आहे। SSP चौक तोड़े कमिश्नर हाउस साम्हूं शहबाज़ पुल ते ट्रैफ़िक सिग्नल्स लॻल आहिनि, पर उहे काफ़ी अरसे खां गैरफ़ाल हुअण सबबु उन्हनि चौकनि ते ट्रैफ़िक जी अच वञु मुतासिर थियण सां गॾु हादसा बि थींदा रहनि था, जंहिंजो एतिराफ़ उन्हनि चौकनि ते बीठल
ट्रैफिक पुलिस जा एहलकार बि कनि था। संदन चवण मूजिबि त जेकॾहिं ट्रैफिक सिग्नल्स फ़ाल थियनि त ट्रैफिक जी रवानी बहितर बणिजी वेंदी। जेतोणीकि ज़िले इंतज़ामिया शहर में ट्रैफिक जो आज़ार ख़त्म करण लाइ हद दख़िलियनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो आहे, पर सिटी तहलके में ट्रैफिक जो आज़ार ॾिसी ईअं थो लॻे त असिस्टेंट कमिश्नर तोड़े एंटी इंक्रोचमेंट जा अमलदार इन्हनि मार्केटनि तोड़े बाज़ारनि खां अणवाक़िफ़ आहिनि, जो हिते अवाम लाइ आज़ार बणियल हद दख़िलियूं खेनि नज़र ई नथियूं अचनि। कोशिश करते हैं कि बेहतर से बेहतर करें, थोड़े डेवलप आए। अब हमारे लोग जो है ये इस तरीके से गाड़ियाँ खड़ी करते थे, थोड़ा गाइडेंस समझाते भी है, पास औकात जो है गलत पार्किंग ओवर पार्किंग से गाड़ी उठाते भी है। जी जी बिल्कुल चालान करते हैं। लोग क्यों भला गैर संजीदगी का मुजाहरा कर रहे हैं? बस सर आहिस्ता आहिस्ता शऊर आ रहा है, ऐसा था तो शऊर, लेकिन बस अब कर रहे कोशिश, इंशाल्लाह ताला अल्लाह ने चाहा तो बेहतर होगा। पार्किंग है कहाँ हैदराबाद के अंदर? पार्किंग है ही नहीं हैदराबाद में। ये पार्किंग दे रखी है हमारे को, तो इसकी वजह से यहाँ खड़ी कर देते हैं गाड़ी। पैसे वैसे लेते हैं? नहीं, 1 रुपया भी नहीं देते हैं किसी को, बस ऐसी खड़ी कर लेते हैं, रोजी लगती है, चले जाते हैं, फिर आ जाते हैं, फिर चले जाते हैं। अच्छा, आपकी वजह से देखिए कितना ट्रैफिक का मसला होता है। हमारी वजह से थोड़ी होता, कार वालों की वजह से होता है। सुजुकी से नहीं होता है? नहीं, सुजुकी से नहीं होता। घना पैसा वरतो चालान? 500 200 रुपया? 500 500? कितना तव्हांजी गाड़ी खणी आया? अमरकोट न हींअर किथे बीठी हुई जो हिते ई बीठी हिते ई बीठी हुई? ही सभु गाड़ियूं हिते बीठियूं आहिनि, उहे नज़र कोन आयूं हिननि खे? बस हर कंहिंजी पंहिंजी छा कंदासीं? तव्हां ॾेई छॾिया 500 रुपया? ॿियो छा कयूं? लाइसेंस कागज़ खणी ते विया, पोइ छा कयूं? स्टेशन रोड तोड़े कोहनूर चौक ते हद दख़िलियनि जे आज़ार बाबति ट्रैफिक पुलिस सिटी जे अमलदार नईम राजपूत जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया जेकॾहिं हद दख़िलियूं ख़तमु कराए त ट्रैफिक जो मसइलो आसानी सां हल थी वेंदो। जेतोणीकि शहर में ट्रैफिक जो मसइलो हल करणु ज़िले पुलिस जे सरबराह जो कमु आहे, पर जेको अमलदार आफ़ीस ईंदे ऐं वापसि वेंदे आफ़ीस साम्हूं लॻल ट्रैफिक सिग्नल्स फ़ाल नथो बणाए सघे, उन माण्हू मां शहरनि तोड़े संदसि अमले खे कहिड़ियूं उमेदूं हूंदियूं। उन लाइ सरकार खे घुरिजे त हू शहर में वधंदड़ ट्रैफिक जे आज़ार खे ख़तमु करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। कैमरामैन जमील पठान सां गॾु इम्तियाज़ कोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।